हिपरो लॻ हथोंगो में 1 महीने खां क़ैद करे रखंदड़ माउ वटां 7 ॿारनि खे पंहिंजे वालिद ॻोठाणनि जी मदद सां बाज़ियाब कराए वरितो। बाज़ियाब करायल ॿारनि में फ़ाइज़ा, आमना, फरज़ाना, फैज़ मोहम्मद, अरीशा, आवेस ऐं अयास शामिल आहिनि। ॿारनि जे वालिद सोहराब चायूं सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु टाइम अॻु घरू अणबड़त जे करे मूं पंहिंजी घरवारी हूरा खे तलाक ॾेई छॾी हुई, जेका ॿार पाण वटि गॾु खणी वई। जिते हिन पंहिंजे वालिद अली चाही ऐं भाइरनि सां गॾु मुंहिंजे ॿारनि खे हिकु कमरे में बुखो उञ ते रखी क़ैद करे छॾियो हुयो। अॼु ॻोठाणनि जी मदद सां ॿारनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। जॾहिं त 10 साला फ़ाइज़ा ॿुधायो त अम्मा असांखे हिकु कमरे में क़ैद करे रखियो हुयो। मानी बि हिकु टाइम ते ॾींदी हुई। दाहूं करण ते मारकुट कई वेंदी हुई। जॾहिं त राब्तो करण ते खिपरो थाणे जे SHO मोहम्मद असलम बुलो ॿुधायो त ॿारनि खे अदालत सॻोरी में पेश कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।